हिंगोजा यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे अॻवाणीअ हेठि सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां साफ़ी फयाज़ सोलंकी जे अगवा ख़िलाफ़ हिंगोजा में बि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज में सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट सदर सलीम सैतो समेत सखर प्रेस क्लब ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जा मेंबर ऐं उहिदेदार शामिल हुआ। एहतिजाज में शामिल सहाफ़िन मुखबी सहाफ़ी जी बाज़ियाबी लाइ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जे अॻवान लाला असद पठान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॻवा थियल सहाफ़ीअ खे फौरी बाज़ियाब करायो वञे। असांजे सबर जो इम्तिहान न वरितो वञे, ॿी सूरत में सॼी सिंध में एहतिजाज जो सॾु ॾिनो वेंदो। शहरनि खे तहफ़ुज़ ॾियण पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जो फर्ज़ आहे। सिंध में अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राब थी चुकी आहे। साफ़ी फयाज़ सोलंकी खे बाज़ियाब कराइण हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। लाला असद पठान जो वधीक चवण हो त सिंध जा सखर ऐं लाड़काने डिवीज़न जा समूरा ज़िला सहाफ़िन लाइ इंतिहाई गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि, जिथे सहाफ़िन जे अगवा धमकिन तशदुद ऐं हिरासा करण जा वाक़िया ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि ऐं सहाफ़ती तंज़ीमुनि पारां सख़्त एहतिजाज ऐं रद्द अमल बावजूदि अक्सर जवाबदारनि खे गिरफ़्तार न पियो कयो वञे। अञा ताईं कानून जी गिरफ़्त खां आज़ाद आहिनि। कलम जी मज़दूरनि खे तहफ़ुज़ ॾियण में हुकूमत मुकमल नाकाम थी चुकी आहे। सहाफ़िन खे अगवा ऐं मिलंदड़ धमकियूं हुकूमत जी नाकामी जो वाज़े सबूत आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची